खबर शामिल कयूं था मेड़ मां। नवीद अली सियाल जी रिपोर्ट मूजिब मेड़ फरीदाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में गरीब मिस्कीन औरतुनि जा आयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा 10,500 मां 1,000 कटौती जारी। डिवाइस मां निकरंदड़ टोकन भी गायब। अहिड़े अमल ऐं कटौती खिलाफ सीलरा ॻोठ जी औरतुनि हलीमा छुटो, फरजाना, रखी खातून, सफूरा खातून, पठानी खातून, अमीरा खातून ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां ग़रीब मिस्कीन यतीम आहियूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां सरेआम कटौती कनि था। हिननि चयो त फरीदाबाद थाणे जी पुलिस डिवाइस होल्डरनि सां ॿिट बणियल आहे। हिननि सिंध जे वज़ीर आला मुराद अली शाह DC दादू खां मुतालबो कयो त कटौती कंदड़नि खिलाफ़ एक्शन खयो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हुननि वधीक सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 10,000 रुपया कोन ॾींदासीं। तो 500 कटन था। असां गरीब आहियूं, असांखे सरकार देती को हे ॾियनि था त असां ॾींदासीं हिननि खे। 500 वठनि हिननि खे ॾींदासीं, न त असां पैसा वठंदासीं। 1000 गरीब असां यतीम छोरा था करनि, 1000 कटन असां काढो गरीबनि खे ॾिनो त न अञा बि 1000 कटन ना कनि था। 1000 साढा आहिनि, 1000 जलनि था। बेनज़ीर मौज चॉकलेटनि जा पैसा 1000 उतां 2000 जो किस्तुनि में जलनि। असां गरीबनि खां छा बचे ना हका ज़ुल्म जे हलो हलो असां इहे ई वठंदासीं, न त असां पैसा न ॾींदासीं। ईअं त न हूंदो जे त सरकार थी न फीस बि लाता अचनि। हे हिननि जा पीउ असांखे पैसा नथा ॾियनि। जो हे माना 10,000 खां 1000 था कटनि। जॾहिं हे 10,500 ते हिननि खे असां फीस बि 500 ॾियूं था न, हिननि जो हक़ 500 बि न आहे। पोइ बि हे छो था कटनि? मथां बि त हिननि खे मिलनि था न, पोइ बि हे एतिरा था कटनि। छो हे असांखे पंहिंजे घरां था ॾियनि? करे छा अहिड़ो ज़ुल्म कई यो बात तव्हां खां हे घणा पैसा था कटनि?